जिला रिपोर्टर ड्याम शुरू मोहम्मद सफ़र सेमानी ह्यूमन राइट्स फॉर्म पाकिस्तान जे वाइस चेयरमैन लाला बख्श भलाई तालका सेमण जे नायब सदर मोहम्मद वारिस कोरेजो सां आयल वाक़े बाबति अॼु राति जो ग़ुलाम शबीर सेमानी सदर ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान तालका सेमण जे सदर जी सदारत में हिकु गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें यकराव इहो ई फ़ैसिलो कयो वियो त जेकॾहिं हमलावर धुर फ़ैसिले जे लाइ 4 चङनि खे ज़ोर भरे रही आहे त पोइ उहो फ़ैसिलो थियणु घुरिजे। जंहिंखां पोइ चङनि माण्हुनि सां मोहम्मद वारिस कोरेजो जे वॾे भाउ नवाब ख़ान कोरेजो जिन ॻाल्हायो। उन्हनि ईंदड़ अंगारो तारीख़ 7/9/2024 शाम 7 बजे रेस मोहम्मद अयूब जतोई जे सरपंची में जतोई हाउस लग केयर कॉलोनी सेवण में फ़ैसिलो मुनक़द कयो वियो आहे। जॾहिं त अॼोकी मीटिंग में HRPF जो सदर ग़ुलाम शबीर सेमानी ऐं नायब सदर सिंध प्रेस क्लब सेवण आफ्ताब हुसैन शेख, सदर सिंध प्रेस क्लब सेवण ऐं मेंबर HRPF तालका सेवण मोहम्मद अमीन चांडियो, नायब सदर HRPF तालका सेवण ऐं सदर अवामी प्रेस मीडिया सेंटर सेवण मोहम्मद वारिस कोरेजो, नायब सदर HRPF तालका सेवण ऐं इतला सेक्रेटरी सिंध प्रेस क्लब सेवण मोहम्मद यूसुफ भट्टी, नायब सदर HRPF तालका सेवण ऐं सदर बोतला बहार मीडिया सेंटर सेवण अब्दुल सलाम सोलंकी, इतला सेक्रेटरी HRPF तालका सेवण ऐं जनरल सेक्रेटरी सिंध प्रेस क्लब सेवण मोहम्मद अकरम आरबानी खजांची, HRPF तालका सेवण ऐं मेंबर सिंध प्रेस क्लब सेवण साफ़ी आशिक हुसैन भमरो, साफ़ी अयाज़ अली भट्टी, मोहम्मद सफ़र सेमानी ऑफिस सेक्रेटरी HRPF तालका सेवण ऐं मेंबर सिंध प्रेस क्लब सेवण जिन शिरकत कई।